शहज़ोर ख़ान खे मारण लाइ मोकिलियो। अरे तव्हां हिते ख़ाली मोटी आहियो, हाँ? शर्म कोन थो अचे न? ॿुधी कोन मारो, वरी मुंहिंजी दिलि वेठा पिया लाहियो। उहो माण्हू तव्हां खां बची वियो, कीअं बचियो? माशाल्लाह सुठो आहे। केरु आहे इहे? अमी मूंसां गॾु यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे। ॾाढो सुलझल अदब करण वारो ऐं इख़लाक़ वारो आहे। ऐं हिन जो नालो हुबदार आहे। मुंहिंजे ई घर में रही करे मूंखे थी पुठीअ में खंजर खोड़े। अखियुनि ॾिसण खां पोइ बि दिलि जा वहम दूर थी सघनि था। काठियूं गॾु करे उनखे बाहि ॾियण वारियूं औरतूं मूंखे बाहि लॻंदियूं आहिनि। शहबाज़ ख़ान मुंहिंजे भाउ खे मारियो, मुंहिंजे जिगर खे खंजर सां कटे बाध कयो आहे। कसम आहे पंहिंजे पीउ जे पग जे हिकु हिकु वर जो। शहबाज़ ख़ान, जेकॾहिं मूं तुंहिंजा सभई बचा मारे मिट्टी हवाले न कया, मुंहिंजो नालो बि आलम ख़ान लाहे छॾिजां। गफ़र, इहो वकार ख़ान किथे आहे? बाबा साईं, अव्हां जे हुकम सां आलम ख़ान जी ॻोठ पहुची विया हुआसीं। वकार ख़ान ऐं मंसूर ख़ान बि उते आया। हा, पोइ अॻिते ॻाल्हि का? पोइ बाबा साईं असां हुन मथां हमिलो करे हावी बि थी विया हुआसीं। हिकु पासे हले नाज़र खे भाग करायूं, ओॾी ख़्यालु थियण ते वकार ख़ान मंसूर ख़ान निशाने खां हटी विया। ऐं तव्हां रिथियल मनसूबाबंदीअ में नाकाम थी विया। ईअं न आहे बाबा साईं। पोइ बाक़ी छा आहे? बाबा साईं, मुक़ाबिलो थियो, मुक़ाबले में मंसूर ख़ान मरी पियो। मुक़ाबले में मंसूर ख़ान मरी पियो? ऐं वकार ख़ान मंसूर ख़ान खे खणी निकिरी वियो। बाबा जाफ़र, जहिड़े में सुकनि सां गॾु सवाब सड़ी वेंदा आहिनि, पर हिन मंसूर ख़ान जो मरणु असां लाइ गमज़त आहे। बाबा चयो साईं, मंसूर ख़ान मरी वियो, इहो तमामु ख़राबु कमु थियो आहे। केज़ोर बाबा, पंहिंजी चाची खे हथ कयो ऐं ॿुधाईंसि त वञी मंसूर ख़ान जो मुंहुं ॾिसी अचे। चयो साईं, चाची इहो सदमो कीअं बर्दाश्त करे सघंदी? बाबा, इहा हक़ीक़त लिकाइण जहिड़ी त न आहे शहज़ोर ख़ान। वञी चाचीअ खे ॿुधाए त वञी मंसूर ख़ान जो मुंहुं ॾिसी अचे, भाउ अथसि, वञी भाउ जो आख़िरी दीदार करे अचे। ठीकु आहे। बंडल ऑफ थैंक्स। ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे। अरे शहज़ोर, वे हलिया वे, मां तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां। छा थियो शहज़ोर? उथी अचो। शहज़ोर, छा थियो? चाची, छा थियो शहज़ोर? हेठि छा पियो ॾिसी? मां तव्हांखे जेका ख़बर ॿुधाइण जे लाइ आयो आहियां, उनजे लाइ पंहिंजो दिलि मज़बूत कजो। अहिड़ो छा थियो आहे? ॿुधाई छो नथो? चाची, मामा मंसूर हिन दुनिया में न आहे रहियो। छा? मुंहिंजो भाउ छा पियो चई? मुंहिंजो भाउ अहिड़ो छा थियो? मंसूर त बिल्कुलु ठीकु हुयो। छा थियो? वो जल्दी कर, गाड़ी करते पाण हलो। हाँ हलो पाण। छो? चाची जल्दी त हलो, पर मां नथो हली सघां। दुश्मनियूं पंहिंजी जाइ ते, पर मामा जो मुंहुं त ॾिसणो आहे न। जल्दी कर, हल। सुहाना, मूं चयो न त मां न वेंदुमि। बाक़ी तूं चाची सां वञी सघे थी। पर छो? इन जे करे चाची, त मामा मंसूर खे चाचा साईं जे माण्हुनि मारियो आहे। तो छा चई रहियो आहे?
शहबाज खान जो मुझे बहुत कहिड़ो ॾोह कयो, हो त मासूम हुयो, हुन जो कहिड़ो ॾोह कयो। मम्मी, छा कयो तुंहिंजे ग़लति कमी थी तूं बाबा ये नथो करे सघी। बाबा ये नथो करे सघी। सोणी छो भला मूंखां नाराज़ आहीं? छा ॻाल्हि आहे? मूंखे पंहिंजी नज़रुनि खां एॾो ओपरो छो करे छॾियो अथई? मूंखे त तो सुञाणण खां बि इनकार करे छॾियो आहे। जॾहिं सदियुनि जा अहसास ऐं ताना रस्मनि रवाजनि जे वर चढ़ी के क़ुर्बानीअ जे जानवर वांगुरु क़ुर्बान थींदियूं आहिनि, तॾहिं निणनि खे पलकनि में बंदि करणो पवंदो आहे। सोणी, अॼु जी औरत जो बि इहो ई नज़रियो आहे त क़ुर्बानी जे जानवर जीअं अॻियुनि औरतुनि वांगुरु क़ुर्बान थींदी पई अचे। सरमत, शहरनि जूं ॻाल्हियूं न कर, ही ॻोठ आहे ॻोठ। इते सिर्फ़ु औरत खे साह खणण जी आज़ादी आहे, जो हुन जी आहट बि के गैर जे कननि ते न पवे। हिन जदीद वधंदड़ दुनिया में बि इहा ई हालत आहे। सोणी, पोइ तव्हां हिन कुधी रस्मुनि खे छो न चिटोड़ियो? कोशिश भी कई से त मारियूं वेंदियूंसीं। ही जाहिल आखिर केसी ताईं पंहिंजा हक़ वठण जे लाइ औरतुनि खे मारींदा रहंदा? ऐसी ताईं जेसी ताईं औरतूं पंहिंजा हक़ घुरंदी रहंदियूं। ऐं केसी ताईं कारोकारीअ जो जहालत वारो रवाज हिन धरतीअ ते क़ाइमु रखंदा? सोणी, इहो माहौल तोखे तब्दील करणो पवंदो। इहो नामुमकिन आहे सरमद। सोणी, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, इहो मां तोखे करे ॾेखारींदुसि। माण्हुनि खे पंहिंजे नज़रिए खे मटाइणो पवंदो ऐं हिकु ॾींहुं औरत पंहिंजी आज़ादीअ जा लिखियल गीत ज़रूरु ॻाईंदी ऐं उहे गीत हर माण्हू जे कननि ते गूंजंदा रहंदा। हूं छा थी करी? माराईंदी छा जरी? पंहिंजी आवाज़ खे घटि कर, जीअं तुंहिंजे साह जो आगोद खिल न ॿुधी सघनि। इहा रूह बंदि कर। अदा जे मंज़िलनि ऐं ख़्वाबनि खे पूरा करण में असांखे साल लॻंदा, पर शहबाज़ खान त उन्हनि खे हिकिड़े मिंट में पूरो करे छॾियो। चपनि में ॻाल्हाए, किथे सदियुनि खां पार कयल मंज़िलूं खे बि ॿुधण सां फोर फोर न थी वञनि। शहनाज़ जी ठहियल पुल खे दुनिया जा के बि तूफ़ान ठाहे नथा सघनि। अञा के रुकावटूं आहिनि छा? हाणे कम असांजा आसान आहिनि। ॿियो छा? उहो ईअं जो आलम खान जा अहिड़ा कन भरींदसि जो हू हलीमा खे घर मां कढण में मजबूर थी। अगरि इहे न थियो त पोइ अञा बि के नुस्ख़ा इस्तेमालु कंदासीं। उहे वरी कहिड़ा नुस्ख़ा इस्तेमालु कंदो जेके तुंहिंजे शैतानी खोपड़ी में समाइजी विया?
बिल्कुलु सम्झी वियुसि। हाणे तूं रुॻो मूं ते छॾे ॾे त मां कहिड़ा करतब थो ठाहियां। तूं रुॻो हिकिड़ो कमु कर, पंहिंजी अखियुनि में विक्स या ग्लिसरीन या फड़ा विझ, जीअं तुंहिंजी अखियुनि में सभिनी खां वधीक ॻोढ़ा नज़र अचनि। वञी रोण जी अदाकारी कर, मां पाण ई तो ॿाहिरि आऊं न वॼायां। ठीकु आहे, त पोइ हाणे ई थी आऊं अदाकारी शुरू कयां कीअं? अदा मंसूर अदा माने के अदा करे सानू कंदे में ओ मुझे नंढड़ा बादा अच्छा है। हेलो ये रहा है हाँ अदा मक्की क्या ताकत सर कंदा में अदा मुझे के मोड़ में कौन बंदा था बाबा साईं, बाबा साईं इतना परेशान छो आयो? लचाईंदे बि इंसान जॾहिं के दलदल में फासंदो न पुट त परेशान त थींदो न बाबा। बाबा साईं, उसूलनि जी बुलंदी ते चढ़ी करे सरकशी कंदड़ शख़्स कॾहिं बि पंहिंजे कीअ ते उदास नाहिनि थींदा। पोइ तव्हां कीअं? मां उसूलनि सां नाइंसाफ़ी कंदड़ कंहिं बि ॾुहारी जो सिर लाहे सघां थो पुट, पर कॾहिं बि सरकश इंसान बणिजी कंहिं मज़लूम सां ज़्यादती न कंदो। भले कंहिंसां बि नाइंसाफ़ी न कयो, वक़्ती हालात सां समझोतो बि नथा कयो। शींहं बकरी खे आज़ादी ॾेई झंग में छॾे ॾियां, तोखे ख़बर आहे त पोइ छा थींदो? ॾाढो कमज़ोर खे निपूड़ींदो आहे पुट। बाबा मूं कॾहिं चयो त तव्हां राज खे बेलगाम करे छॾियो, वागू पंहिंजे हथ मां गॾी छॾियो? बाबा साईं, हर मसइले खे निबेरण लाइ 100 वाटूं गॾिबियूं आहिनि। ऐं जेकॾहिं को बि के ॾिनल वाट ते हलण लाइ तयारु न हुजे, को फ़ैसिलो का ॻाल्हि न वञे त पोइ हिन जो मतिलबु कीअं था गॾो त मौत जी रांदि खेॾणी आहे? पंहिंजो हुजे या परायो, हुनखे मारणो ई मारणो आहे। जॾहिं दुश्मनियूं वधी वेंदियूं आहिनि तॾहिं हे ॻाल्हि मैदान में वञिजे त मुस्त थी वञिजे, या मरे या मारिजे। मां तुंहिंजे दुख में बराबरि जो शरीक आहियां। सही तो चई शहबाज खान, तू मुझे दुख में बराबर जो शरीक आहे। दुख में ॾी थो ऐं वरी मुंहिंजे ज़ख़्मनि ते मरहम बि रखी थो। तव्हांखे ग़लति फहमी थी आहे, मेहर हिते न आहे। चाचे की ज़िंदगी चाहींदी त मूंखे ॿुधाए त मेहर किथे आहे? न त ॿी सूरत में तुंहिंजे चाचे सां गॾु सरमन जी बि हिते ई क़बर ठहंदी। ॿुधाए। हिकु कयो बेवाजिबियूं, ॿियो जो धमकियूं। हारून जेको चवंदो आहे उहो करे बि ॾेखारींदो आहे। अॻिले जा हाऊ न वॼाए छॾींदो आहे। हारू न, मां चवां थो इज़त सां ॿुधाए त मेहर खे किथे लिखायो आहे, न त हिन घर खे बाहि ॾेई छॾींदासूं।
गर्दन जो आदेश। मार सिंह जी सजन। अब किलो खंड दे ऐं पत्ती जो डबो दे। जी हाँ। अली खान बा काॾे पियो वञी? पुनल मां तव्हां ॾे पिया आयुसि। छो ख़ैर में? पुनल हाणे हिकिड़ो कमु कर, हे पर्ची वठ, शहर वञ ऐं मेडिकल स्टोर तां दवा वठी अच। अली खान भाई दवा छा जी आहे? पुनल ही मेहर जी दवा आहे। डॉक्टर चए थो त ही दवा खारायोसि त जल्द सेहतयाब थी वेंदो। अली खान भाउ मेहर जी ज़िंदगी जे लाइ एतिरा वस कया आहिनि, बाक़ी दुबाले शहर न वेंदासीं। ठीकु आहे, तव्हां वञो। बादल बादल छा थियो अथई सॼण? ईअं साहकंदो थो अची। अहमद ख़ान वारनि डोड़ायो अथई छा? न न बादल, उन्हनि मूंखे डोड़ायो न आहे। उन्हनि वटां हिकु ख़ासि ख़बर मूंखे मिली आहे। बादल ॿुधंदे त दिमाग़ ठका ॾींदई। कहिड़ा ठका निकिरंदा? कहिड़ी ख़ासि ख़बर आहे? ॿुधाए तूं। बादल, मेहर जंहिंखे तूं मारे चुको आहीं न। हा हा, उनखे तूं मूं मारे छॾियो आहे। पोइ उहो ज़िंदा अथई। उहो ज़िंदा आहे? इहो कीअं थो थी सघे? मूं पंहिंजे हथनि सां उनखे मारियो आहे। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। उहो ईअं जो अली खान ऐं अहमद खान वारनि वटि ज़िंदा आहे। पुनल ऐं मिठल दुंबाले शहर मां दवा वठणु विया आहिनि। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ऐं कननि सां ॿुधो आहे। चइबो त इहा ॻाल्हि आहे। हाणे इन्हनि खे ॾिसबो, छो त बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। अभी मरियम अलाह जी अमान में हूंदी। दिल त चवे थी त शहबाज ख़ान जो सॼो ख़ानदान तबाह करे छॾिया, पर तुंहिंजे करे ज़र जो दुख मारियो। सभु सम्झां थो, दिल ते लॻल ज़ख़्म बि छुटी वेंदा आहिनि, जिस्म जा खाब मिटिजी वेंदा आहिनि, पर चेल जा संदरा टुटनि इहो कॾहिं विसारे नथो सघिजे। इहो तोड़ निभाए रहंदुसि। भाउ जो रत कॾहिं बि रायगान थियणु न ॾींदुसि। नंढड़े मुंहिंजे मासूम भाउ कहिड़ो ॾोह कयो, हुनखे बेवाजिबी मारियो वियो। हाणे तूं पोड़ी थी चुको आहीं अधे, ऐं तुंहिंजा ख़्यालात बि पोड़ा थी चुका आहिनि। हाणे तूं सिज जे पोएं पार में आहीं। बस्तली जो ज़हर बि आलम ख़ान लिकी मरणु नथो चाहे। कल्ह बि आलम ख़ान शहबाज ख़ान जे अॻियां सीनो ताड़े बीठो, ऐं अॼु बि आलम ख़ान शहबाज ख़ान जे अॻियां सीनो ताणे वेंदो। मूंखे मजबूर न कर भेण, मजबूर न कर। किथे आलम ख़ान पाण खे फाहो ॾेई मारे न छॾे। सम्झां थो, सभु सम्झां थो। ॻाल्हि जे ज़रिए मसइले जो हल कढंदासीं, एसी ताईं जेसी ताईं प्लान त पूरो न थींदो। मरियम मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। ही ॿिनि क़बीलनि जी लड़ाई हुई, जहिड़ो ॿिनि क़बीलनि जो, जंहिंजे करे इहो वाक़ियो पेश आयो आहे। बाक़ी मां तुंहिंजे दुख में बराबरि जो शरीक आहियां। सही तो चई शहबाज खान,
तू मुझे दुख में बराबर जो शरीक आहे, दुख में दी थो अरे वरी मुझे जख्मन तो मरहम भी रखी थो। अड़ी हालत में कदे कदे हालतन खां मजबूर थी पंहिंजा ई उज़वा पंहिंजे हथनि सां कटणा पवंदा। छा कजे मने हालतूं ई अहिड़ी मजबूरी हुई या शहबाज खान, तू पंहिंजी ख़ुदगर्ज़ीअ के मजबूरी जो नालो न दे। ख़ुदगर्ज़ी बेदर्दी मुझे मालिक शहबाज खान जे रूह में ही नाए फूटी मरियम। वो छो तू हुन सां ठा करे बदिरां जहिड़ो छो वारियो हुन सां शहबाज खान? सॼी दुनिया की ख़बर आहे त छेड़ी जी शुरुआत मूं न आलम खान की मरियम, आलम खान की शुरुआत छेड़े जी शुरुआत हुन कई। आई तू पंहिंजो इंतकाम वठी पंहिंजो कन मथे करे ॾेखारियो आलम खान खे। घाट ऊंचो करण शहबाज खान के अनाज मसलो न हो मरियम। एक गरीब ज्ञानी सां ज्यादती थियण जी घुरिज। आई हुन इंसाफ जी घुर में तू मुंहिंजे भाउ मंसूर खे माराए छॾियो। मौजा माण्हू वक़ार खान खे खणी विया हुआ, उते झेड़ो थी पियो ऐं झेड़े जे दौरान मंसूर खान मारिजी वियो। ईअं मूंखे ॿुधाए त मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? हिकिड़ी ॻाल्हि चवां शहबाज खान, तव्हां तमामु मर्द सफ़ेद लिबास में कातिल आयो तव्हां कातिल। तुम सच्ची पूछे जॾहिं हक़ीक़तुनि जा पर्दा खुलंदा ऐं सचाई साम्हूं ईंदी पोइ अवां सभिनी खे ख़बर पवंदी त कातिल मां आहियां या आलम खान। चाचा खेर त आहे, ईअं घर में दाख़िल छो थी आयो? मेहर किथे आहे? मेहर त तव्हां वटि रहंदो आहे न। एॾी मासूम न थी, हिन चालाक थियण जी कोशिशि कर, मुंठी न भॼे चढ़ाए। मेहर हिते रहिया न, इहो ॿुधाए तो न खे केॾां वठी विया आहिनि। तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे, मेहर हिते न आहे। चाचे जी ज़िंदगी चाहींदी त मूंखे ॿुधाए त मेहर किथे आहे? न त ॿी सूरत में तुंहिंजे चाचे सां गॾु सरमन जी बि हिते ई क़बर ठहंदी। ॿुधाए। हिकु कयो बेवाजिबियूं, ॿियो जो धमकियूं। हारून जेको चवंदो आहे उहो करे ॾेखारींदो आहे, अॻिले जा हारून वॼाए छॾींदो आहे। हारून मां चवां थो इज़त सां ॿुधाए त मेहर खे किथे लिखायो आहे, न त हिन घर खे बाहि ॾेई छॾींदासूं। हिकु ज़ालिम ज़ुल्म खां सवाइ ॿियो करे बि छा थो सघे? छॾ असांखे मेहर जी ख़बर ई न आहे त तव्हांखे छा ॿुधायूं। मेहर त अहमद ख़ान खां मां हर सूरत में वठंदुसि। इन अहमद जा अहिड़ा हारून वॼाईंदुसि, अहिड़ा हारून वॼाईंदुसि जो पऊं पऊं कतो वधंदो। पऊं पऊं या पता न। मंसूर अब्बा, अरे अब्बा ज़ालिमन तो अरे अब्बा मां तोखे ढेर न, अरे मां तोखे पंहिंजो सॻो भाउ सम्झंदी हुयसि। अरे ज़ालिमन खे को अलाह मौत ॾे, अरे शिल पंहिंजा मरनि। अरे मुंहिंजे भाउ त न हथनि ते मेहंदी लाती, अरे न मोड़ ॿधई। अल्लाह साईं, ऐं जिन ज़ालिमनि दरंदनि मुंहिंजे भाउ खे मारियो आहे, शिल उन्हनि जा बि पाए रही मरनि, उन्हनि जा बच्चा मरनि, 7 पीढ़ियूं मरनि मोन जूं। शिल अलाह करे मुंहिंजो को कख बि न रहे। अरे मुंहिंजो त कुआरो भाउ कुआरपण में ई मरी वियो हलियो। अरे केॾी वासूं हिन भेण खे हुई। अरे आंदे ये जोली खड़ी मन ज़ालिमनि दरदनि खे पिटंदसि। अरे उन्हनि जो नालो निशान अल्लाह साईं इन ज़मीन तां मिटाए छॾ। शहनाज, छा त नाटक आहे? नाटक? भाउ जे मरण ते रोइण खे तूं नाटक थी सम्झी? बेशरम! तूं मुंहिंजे भाउ शहबाज़ ऐं हुनजी औलाद खे छो थी पिटी? हा, कंहिंखे मारे छॾियव तॾहिं बि उन्हनि ज़ालिमनि खे न पिटिजे।
हाँ कहिड़ो मुंहिंजो मासूम घोटु भाउ मारे छॾियव। अड़े अलाह साईं उन्हनि दुश्मननि खे ज़ालिमनि खे मारींदो ऐं मौत जी घाट अलाह साईं लाहींदनि। छल उन्हनि जे बचनि खे मौत ईंदो। अड़े जे मुंहिंजे कुआरे भाउ खे मारे छॾियो। अड़े अलाह केॾा वञा। अड़े 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 मुंहिंजे अंदरि जे जॻह ते बाहि लॻे उहा ई जॻह सड़े ॿिए खे कहिड़ी कल। तूं चो त भाउ जवान एॾो वेठो आहे न, तूं छो रोई? अड़े रोईंदा थींदासीं छो त भाउ त मुंहिंजो मारियो अथव न। चल तूं चुप भाउ ईअं हली मां रस्ते पंधु मरंदो ईअं जनाज़ो खॼंदो ऐं तूं बि मूं वांगुरु रोईंदीअ। पोइ तोखां पुछंदसि त इहो नाटक आहे? बेशरम बेहया की चाहे जी। बस हाणे बस ख़बर है जेका तूने घर जी सजण आई न आई कांडे का बोरचाड़ी बणजी वई। ॿियो चाची? आऊं बोरचाणी? अड़ी हल हाणे तां डर खण पंहिंजो इहो किनरो जेको जेको टां टां लाए ॾिनी अथई। हल तूं पंहिंजे पाण खे सम्झी छा थी? हाँ एतिरी मोतबर आई छा? जेकॾहिं मां कुझु चवां नथी तॾहिं मतिलबु इहो आहे त मां तोखे डिॼां थी। ॾूंढण खां वठी घर खां ॿाहिरि कढंदीसांइ पोइ त ॿिया ख़्याल कया अथई। चऊं हल हल। हाँ तूं मुंहिंजे ॾूंढनि मां पटींदी। अड़ी इहे जेके पंखड़ियूं अथई पटे न तोखे ईअं उछलाए हथ में ॾियईं। हल त हाणे घणो वात न हण मुंहिंजे सब्र जो फ़ाइदो न वठि सम्झई न। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजे। नथी चवां त मथे ते चढ़ी वई। नाटक ॾिठी नाटक शहनाज जे नाटक ख़बर पई? शहनाज तोसां ओहो हशर कंदी जो सॼी ज़िंदगी यादि कंदी आहे। ॾिसां त तूं बि हिन मुंहिंजे घर में कीअं थी रही, कीअं लॻई नाटक? मूंखे शहबाज ख़ान जो पुटु खपे। कहिड़ी वाल में खपे, ज़िंदा या मुर्दा? बाबा साईं इन्हें शहबाज ख़ान जी दुनिया हिप करे उनजे सॼे ॻोठ खे ॿाहियूं ॾेई रख करे शहबाज ख़ान जे भाइटे ने शहज़ोर खे पकड़े ज़िंदा या मुर्दा बाबा जे क़दमनि में फिटो कंदासीं। बाबा ॾिसी दुश्मनी वारो माहौल लॻो पियो आहे। तूफ़ाननि जा रुख बि असांजी तरफ़ आहिनि। तंहिं करे पुटु घुमण फिरण में एहतियात कयो। चरा साईं ॻोठ जी हदुनि ते असांजा हथियारनि सां माण्हू बीठल आहिनि। पोइ कंहिं बि अहिड़े तूफ़ान खे ॻोठ में दाख़िल थियणु न ॾींदा। चरा साईं हिन जे करे त हिननि ॿिन्हिनि खे पाण सां गॾु वरितियूं थो वञे। इजाज़त आहे मूंखे? ठीकु आहे वञो। दर्दन जो आदेश दर्दन जो आदेश। छा थियो आहे ससुई? रोई छो थी? छा थियो आहे धीअ? ॿुधाए। चाचा साईं चाचो हारून आयो हुयो मेहर जी ॻोल्हा करण। मेहर जी पुठा कंदे तूं तोसां विड़िया आहे? तोखे को धक त कोन हयो अथनि? हारून एॾो बेहस ऐं बेज़मीनो थी वियो आहे जो हिकु न्याणी ते हथु खयो अथई। चाचे हारून सां गॾु केर केर हुया ससुई? मूंखे ॿुधाए केर हुया जंहिंमें इंसानियत जी बूई कोन हुई, जेकी जहालत जूं सभु सरहदूं पार करे चुका आहिनि? सरमद विहण मां छा फ़ाइदो, हो त जाहिल आहिनि। धीअ असां पाण हिन भेड़ खां बाक़ी आहियूं, पर कोई घर में अची औरतुनि ऐं न्याणियुनि ते हथु खणे त हुनजा हथ पाणू पटणु घुरजनि। ॿुधाए ससुई, उन्हनि खे सबक ॾियणु खपंदो। उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त औरतुनि जे मथां हथु कीअं खणबो आहे।
चाचो हारून बादल ही सजण विया। हारून घणई बर्दाश्त कयूंसीं तुजूं ना इंसाफियूं। मूंखे कसम आहे न्याणी जी चादर जो तोखां हाणे हर हिसाब वठबो। इहो हिसाब वठण जे लाइ बाबा साईं वक़्त जो इंतज़ार न कबो। अदब ऐं इख़लाक़ जी ॿोली ये जंग जा जानवर जाहिल कॾहिं बि कोन सम्झंदा। बाबा साईं हाणे सिर जो जवाब उन्हनि खे पत्थर सां ॾियणो पवंदो, पत्थर सां। हारून अॼु कुझु बि थिए भले सॼे ॻोठ जा माण्हू मारणा पवनि, मूंखे शहबाज ख़ान जो पुटु खपे। कहिड़ी वाल में खपे, ज़िंदा या मुर्दा? बाबा साईं इन्हें शहबाज ख़ान जी दुनिया हिप करे उनजे सॼे ॻोठ खे बाहियूं ॾेई रख करे शहबाज ख़ान जे भाइटे ने शहज़ोर खे पकड़े ज़िंदा या मुर्दा तव्हांजे कदमनि में फिटो कंदासीं। बस न मामा असांजे कुल्हनि ते मंसूर खान जे खून जो वज़न आहे। वो वज़न असां शहज़ोर खे मारे पंहिंजे कुल्हनि तां लाहींदासीं। सम्झां थो, सभु सम्झां थो। पोइ वञो फलान जी बाहि खे पूरो करे पोइ मूंखे पंहिंजा मुआंदा ॾेखारिजो। जेको हुकुम बाबा साईं जो। हल डॉक्टर हलूं पाण। शहज़ोर बाबा काॾे वञण जी तयारी आहे? चाचा साईं ॻोठ जो हाल वाल वठण पिया वियासीं। बाबा ॾिस दुश्मनी वारो माहौल लॻो पियो आहे, तूफ़ाननि जा रुख बि असांजी तरफ़ आहिनि, तंहिं करे पुटु घुमण फिरण में एहतियात कयो। चाचा साईं ॻोठ जी हदुनि ते असांजा हथियारनि सां माण्हू बीठल आहिनि, पोइ कीअं बि अहिड़े तूफ़ान खे ॻोठ में दाख़िल थियण न ॾींदा। चाचा साईं हिन जे करे त हिननि ॿिन्हिनि खे पाण सां गॾु वठी थो वञे। इजाज़त आहे मूंखे? ठीकु आहे, अचो। साईं इहो काथे हो ते मां शहज़ोर ख़ान जो तेरो वार बि जो कोन कंदो। इंशाअल्लाह बाबा अल्लाह जे अमान में आहे। खबरदार तुंहिंजी करे भॼण जी कोशिश कई अथई, घटि न थींदई। के तोखे तिर जेतिरी बि बुधी न मिलंदी। नर्मदा भॼण जूं धमकियूं तूं उनखे ॾे जेके तोखां डिॼंदा हुजनि, बादल न। इन जो मतिलबु त तूं पंहिंजे पाण खे वॾो मुड़ुसु माण्हू थो सम्झे न? इन में को शक आहे छा या को वधाओ? केतिरो मुड़ुसु माण्हू आहे? ओतिरो जेतिरो हिकु मर्द खे हिम्मत ऐं गैरत सां हुजणु घुर्जे। हिम्मत ऐं गैरत वारो मर्द सॾाईंदे तोखे शर्म कोन थो अचे? अदा सरमद हिन खे कहिड़ो हया? हया जी त हिन में अख ई न आहे। थधो थी ॻाल्हाए, थधो थी। भॼणा थी करे बादल जी तव्हां तज़लील कंदो, बादल सिधी रांदि कंदो सोटे जी। इन करे तोखे ज़लील था कयूं। मुड़ुसु माण्हू आहे तो ससुई ते हथु कयो, औरत ते तूं हथु कयो आहे। अञा तूं पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू थो सॾाई। इन करे तुंहिंजी मर्दानगी ते शर्म थो अचे। अड़े हिकु मर्द थी करे औरत जे मथां हथु थो खणी। जॾहिं दुश्मनियूं चोट चढ़ी वेंदियूं आहिनि त पोइ ॿारनि औरतूं ऐं पके पोड़े खे नाहे ॾिसबो। हथ करे बीह। हथ ई कटे छॾींदासीं। जेके हथ न्याणी जी तरफ़ वधंदा तो आऊं चिंता कोन करींदो। अच्छा दा भी आने दे। अच्छा
दर्दन